प्यारा साथियों, एडवोकेट अब्दुल हकीम चांडियो पंहिंजे मज़लूमनि जी आवाज़ यूट्यूब चैनल में मामूल के मुताबिक़ अवां सां मुखातिब आहियां। तव्हांजा सभई वसीला कोयलो, सिंध जूं खाणियूं, सिंध जा ॿेट, सिंध जो दरिया, सिंध जा मादनी वसीला, सिंध जो रोज़गार, कराची का हैदराबाद ताईं सुपर हाईवे जा ॿई पासा, ठटे का कराची ताईं रोड जा नेशनल हाईवे जा ॿई पासा तव्हांखे ख़बर आहे त कीअं विकिरो थी विया आहिनि ऐं कंहिंखे विकिरो थिया आहिनि, इहा तव्हांखे का ख़बर कोन्हे। तव्हांजे लाइ हिन मुल्क में, हिन धरती के तंग कयो वियो आहे, सोढ़ो कयो वियो आहे ऐं सभु जो सभु तव्हांजा वसीला जेके आहिनि उहे हड़प कया विया आहिनि। तव्हांखे नेवी में नौकरी कोन्हे, एयरफोर्स में नौकरी कोन्हे, आर्मी में नौकरी कोन्हे, उन सां गॾोगॾु पाकिस्तान जा इंतिहाई जेके आम तनसीबात आहिनि, वाह कैंट, उन में तव्हांजी नौकरी कोन्हे, GHQ में तव्हांजी नौकरी कोन्हे, पाकिस्तान मिलिट्री जा जेके खुफ़िया इदारा आहिनि IS आहे उन में इम्पॉर्टेंट पोस्टुनि ते तव्हां कोन आहियो। तव्हांखे कहिड़ियूं शयूं मिलनि थियूं? तव्हांजे लाइ कुझु बि कोन्हे। तव्हां लाइ फ़क़ति पटेवाली, मास्तरी, सिपाही जी नौकरी, क्लार्की या वधि में वधि जेकॾहिं तव्हां ते सरकार महिरबानी थिए त तव्हांखे लोकल गवर्नमेंट में 1 करोड़ या 2 करोड़ रुपया वठी करे पब्लिक सर्विस कमीशन जे थ्रू नौकरी था ॾियनि। इहा आहे तव्हांजी मंज़िल। तव्हां हिन मुल्क जे इंतिहाई फ़ैसिलनि कंदड़ इदारनि में तव्हां कोन आहियो जिते इदारा वेही करे फ़ैसिला कंदा आहिनि, मुल्क जी लेजिस्लेशन कंदा आहिनि ऐं उहा लेजिस्लेशन जेका ज़ाहिरी तौर ते त असांखे पार्लियामेंट में नज़र अचे थी त पार्लियामेंट में वञी करे कानून साज़ी थींदी आहे, पर ईअं कोन्हे को कानून साज़ी। कोर कमेटीज़ ॿियूं हूंदियूं आहिनि, कोर कमेटी में तव्हांजो को बि धरती जो ॼाओ कोन्हे, उते फ़ैसिला तव्हांजे हक़ में कोन थींदा आहिनि। उन करे पंहिंजे धरती ते KPK वारा हर दफ़े कॾहिं जमियत उलमा इस्लाम के, कॾहिं मुस्लिम लीग काफ के, कॾहिं मुस्लिम लीग नवाज़ के, कॾहिं पाकिस्तान तहरीक इंसाफ के चांस ॾियनि था, उहे हुकूमत उते करनि था। पंजाब वारा मुस्लिम लीग काफ के, जमियत उलमा इस्लाम के, जमियत उलमा पाकिस्तान के, उन सां गॾोगॾु इस्लामी जमहूरी इतिहाद, मुस्लिम लीग नवाज़, पीपल्स पार्टी, उन सभिनी खे चांस मिले थो, उहे हुकूमत कनि था। सिंध जी तक़दीर उनजे करे तब्दील नथी थिए जो त तमामु अरसे दराज़ खां वठी करे सिंध में हुकूमत जेका आहे उहा पीपल्स पार्टी जी आहे ऐं मुतबादिल क़ुवत कोन्हे। अचो नौजवानो, मुतबादिल क़यादत फ़राहम कयो। तव्हां लीडर आहियो, तव्हां क़ाइद आहियो, पाण में क़ाइदाना सलाहियतूं पैदा करियो ऐं अची करे हिन महकूम ऐं मजबूर क़ौम जी क़यादत करियो त सुभाणे तव्हांजी हिन धरती जा वारस बणिजी सघो था, न त धरती तव्हांजे लाइ ॾाढी सोढ़ी बणिजी वेंदी। महिरबानी साथी।